दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। कुझु मेकिंग वीडियो शुरू में तव्हां ॾिठा जंहिंमें हाजन तीवणो सफ़ा एक्शन में ॾेखारियो पियो वञे ऐं हाजन तीवणे जा वॾा एक्शन आहिनि पंहिंजा वे ड्रामे में, ख़ासि करे इरफ़ान शेख सां। होॾो जेको अदाकार आहे खोखर साहब, माशाल्लाह बहितरीनु विलन आहे ऐं जंहिं दुलाब ड्रामे में विलन जो किरदारु कयो हुयो यादि हूंदो तव्हांखे मंसूर खान जे मुक़ाबले में। साम्हूं तस्वीर में ॾिसी सघो था हिते एस बैटी बि टुंडो रुंडो लॻो पियो आहे ऐं इन्हनि जो बि करैक्टर हिकु ज़बरदस्तु आहे। विलन जो ज़ाहिद सिद्दीकी, हाजिन तीवणो ऐं सतार नोहाणी, इन्हनि जो बि करैक्टर बहितरीनु मां बहितरीनु ॾेखारियो पियो वञे। हिन जी शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। जी हाँ दोस्तों, वॾी तेज़ी सां एक्शन ॾेखारियो वियो आहे वॾो हिन ड्रामे में। हथियार कल्चर घणो ॾेखारियो वियो आहे हिन ड्रामे में। हथियार कल्चर जंहिं ड्रामे में न हूंदो उहो ड्रामो ई मक़बूल न आहे थींदो। ऐं हिन में मुंहिंजे ख़्याल में खोखर साहब ऐं हाजन तीवणे जो पाण में तकरार ॾेखारियो वियो आहे ऐं विच में इरफ़ान शेख बि आहे। थी सघे थो उहो दोस्ती जो करैक्टर कंदो हुजे या साइड हीरो। मेन हीरो उहो ई लॻे थो मूंखे। ऐं मूंसां त हिन में मुश्किल आहे, मूंसां त कोन ईंदो, मतिलबु अॻिते मूंसां जी बि एंट्री ॾेखारी वञे। इहो खोखर साहब जो पुट जे रूप में इरफ़ान शेख यानी मीर खे ॾेखारियो वियो आहे। हिते हिननि जा हथ बि ॿधा पिया आहिनि, यानी ज़ुल्म जबर घणो आहे। मेन करैक्टर मुंहिंजे ख़्याल में इरफ़ान शेख ऐं हाजन तीवणे खे मिलियो आहे, बाक़ी मूंसां मुश्किल आहे। जे मूंसां हुजे हिन ड्रामे में त पोइ हिन ड्रामे खे 4 चंड लॻी वञनि हा। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा ऐं फॉलो कंदा पेज खे।